कंबर में ब्रेकिंग न्यूज़ शेयर कंदासीं। कंबर वेझो टेंट सिटी में तरसल बारडो पानी के खड में बुड़ी फो थी वियो आहे। कंबर वगण बाईपास से कायम टेंट सिटी में खैरपुर जोसो जो रहवासी 10 वरन जो करीम बख्श रिंद खडे में बुड़ी वियो आहे। मुतासरन नींगर के कढी अस्पताल आंदो आहे, जिते डॉक्टरन पारां संदसि मौत की तस्दीक कई वई आहे। नींगर जो लाश टेंट सिटी पहुंचण ते रोज राड़ो पइजी वियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ कंबर में असां शेयर कयूं पिया। कंबर वेझो टेंट सिटी में तरसल बारडो पानी के खड में बुड़ी फो थी वियो आहे। कंबर वगण बाईपास से कायम सिटी टेंट में खैरपुर जूसो जो रहवासी 10 वरन जो नींगर करीम बख्श रिंद खडे में बुड़ी फो थी वियो आहे। मुतासर नींगर के कढी अस्पताल आंदो आहे, जिते डॉक्टरन पारां संदसि मौत की तस्दीक कई वई आहे। नींगर जो लाश टेंट सिटी में पहुंचण ते रोज राड़ो पइजी वियो। अपडेट मालूम कंदासीं। टेलीफोन लाइन ते मौजूद आहे कंबर जो रिपोर्टर पीर कयूम जी। कयूम, आगाह कजो इन हवाले सां। जी बिल्कुल, कंबर जे वगण बाईपास रोड ते नई कायम कल टेंट सिटी में खैरपुर जूसे जे गोठ जो रहवासी 10 सालन जो नींगर करीम बख्श रिंद पानी के खडे में बुड़ी फौत थी वियो। उन जो लाश कंबर जी अस्पताल आंदो वियो, जिते डॉक्टरन पारां उन जे मौत की तस्दीक कई वई। लाश खेमा बस्ती पहुंचण ते रोज राड़ो मची वियो। जी ठीक है, वरी मेहरबानी तफ़सील ॾियण लाइ।